बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां हुर जमायत ऐं हुर तहरीक जे तारीख़ी बाग़ घणंग वारे बंगले ते मौजूदु आहियूं, जिते असांखे हुर तहरीक ऐं हुर जमायत जे हवाले सां जेके हिकिड़ो ख़ानदान थी गुज़रियो आहे, ग़ुलाम फ़क़ीर हजाम ऐं मोहम्मद इस्माइल फ़क़ीर हजाम, उन जे ख़ानदान मां महमूद फ़क़ीर हजाम असां वटि मौजूदु आहे। असां उन सां कचहरी कंदासीं ऐं अवां दोस्तनि खे, जमायत सगोरी खे इन ख़ानदान जे बारे में ऐं पीर सिंह सरदार, शहीद सूर्य बादशाह ऐं तारीख़ी बाग़ घणंग बंगले जे हवाले सां कुझु जेके आहिनि से तारीख़ी ॻाल्हियूं ॿुधाइण जी कोशिशि कंदासीं। फ़क़ीर सिंह, तव्हांजो नालो? नालो है मुझे महमूद है। महमूद फ़क़ीर, फ़कीर ज़ात ज़ात हजाम। हजाम। हाँ। पर इहे जेके सिंधी हजाम जेके पुराणा अचनि था उन मां हाणे तुंहिंजे वालिद साहिब जो नालो? मोहम्मद इस्माइल। तुंहिंजो मोहम्मद इस्माइल। हाणे भला जेको तव्हां काके खां बि ख़बर चारूं तुंहिंजे भाउ खां वरितियूंसीं, त तव्हांखे पंहिंजे ख़ानदान जे थोरो वॾनि जे बारे में, मिसाल तौरु ॾाॾो परॾाॾो असुलु किथे जा हुआ, उन्हनि जा नाला कुझु उन्हनि जे बारे में ख़बरचार आहे? भाई मूंखे त वधीक कान्हे ख़बर, बाबे जी ख़बर आहे। हा। वरी वधीक असां वॾनि खां कोन पुछो, न कोई वॾनि ई ॿुधायो असांखे। हा। एतिरी ख़बर आहे, बाक़ी ईअं नथा चई सघूं हीअ ॻाल्हि आहे। ऐं तुंहिंजी जेको पोइ पैदाश कॾहिं जी आहे? मुंहिंजी बि संग जवाबु आहे त लोड़ा खयां आहिनि उन वक़्त जी पैदा। लोड़ा खयां 1952 में, त उन वक़्तु तव्हां पैदा थिया आहियो। ठीकु आहे, ठीकु आहे। त हाणे इन विच में ज़ाहिर इहा बि हिकिड़ी जजी उमिरि आहे त हीअ जेके पंहिंजो फ़क़ीरनि जो जेको अव्हांजो ख़ानदान हजाम फ़क़ीरनि जो आहे, त इन पंहिंजी ग़ुलाम फ़क़ीर जे हवाले सां, मोहम्मद इस्माइल जे हवाले सां या ॿिया जेके अव्हांजा वॾा आहिनि उन्हनि जे हवाले सां थोरी जमायत जे हवाले सां ख़बरचार कयो। सही जमायत जी जारी आहे, हींअर बि सघे चवां जहिड़ो हुननि जो हाल आहे, ख़िदमत कनि पिया दरगाह शरीफ़ जी, बंगले शरीफ़ जी। असांजो बि जहिड़ो हाल आहे, जेके असां ॾिसूं त अचूं था हाज़िरी भरियूं था अचूं। वधीक त हाणे एतिरो न, हाणे तव्हां सवेल थोरी जेका ॻाल्हि खोली सुठे नमूने सां, तव्हां चओ त हिते पीर सिंह सरदार जिन हूंदा हुआ, अव्हां वॾड़ा हूंदा, त कीअं ज़ियारतूं थींदियूं हुयूं, कीअं फ़क़ीर कीअं ग़ाज़ी ईंदा हुआ, इहो नमूनो भला? इहो सही की चवां ईअं आहे जो बाबो ॻाल्हि कंदो हो, असां ॿुधंदा हुआसीं। जी। त पाण खैरनि जा दरी हूंदी हितां खां वॾे शाही दर खां, ओभर वारे पासे खां। ओभर वारे पासे खां। जी साईं। है न। ओलह वारे पासे दरी ॿी हूंदी, पाण कुर्सी रखिजी वेंदा ऐं जमायत ज़ारत कंदी कंदी टिपी हली वेंदी, बीहंदी कान्हे। बीहंदी कान? बीहंदी कान्हे। पाण कुर्सी मुबारक तशरीफ़ फरमा हूंदा ऐं शाही लिबास में हूंदा, कलंगी चोगे में। जी साईं। पाण वेठा हूंदा, पाण हलिया वेंदा। ऐं हीअ जेको शाही दर हितां हो, हाँ, हीअ जेको ॾखण पासे वारो दरवाज़ो घणंग बंगले जो, असली दर वॾो, हा, इन ते चङी चौंकी ॾींदा हुआ। जंहिंखे तव्हां उन टाइम जी ॻाल्हि आहे, त जंहिंखे तव्हां इहो असांजो नालो मूंखां विसरी वियो हलियो, उहो चौंकी ॾींदो हो हिते। उन मूंसां ॻाल्हि कई त नालो आयो त ॿुधाई। हा भले भले, जी जी, आराम सां, आराम सुकून सां। उन ॻाल्हि मूंसां कई त चई आऊं वेठो हुजां ॿाहिरे पासे इन शाही दर ते, लोही दर हो। पाण हिकिड़ो फ़क़ीर आयो, उन अची ॻाल्हि कई, धणी उन मूंसां ॻाल्हि कई, चई पीर सिंह सरदार एतिरो मिले थो, अलाए केॾां थो थिए। पाण असांखे चवां उन महिल ई अंदरि विया, उन महिल घुरायूं दर खुलिया ऐं उहो मजीद नालो हो हुनजो, कोरी को मजीद, मजीद कोरी। हा, उन जा ॻाल्हि कई मूंसां। त चई पोइ उनखे अंदरि चई उहो बि हलियो, आउं बि वियुसि ज़ारत वञी कयोसीं, पाण फरमायूं त असां ॿई वञी बीठा हुआसीं, त पाण इशारो कयो हेॾां अच। त मजीद चयो आउं थोरो गुज़रे वियुसि, पाण चयूं न तूं न हू। उहो आयो, पाण चयूं त बाबा हिन कपिड़े जो थोरो कुंड मथे खणी ॾिस। हुन कुंड मथे खईं त चई तोखे छा ॾिसण में आयो? चई धणी मुंहिंजा हिन में नदियूं ऐं हीरा पिया वहनि। चई मां असांखे ज़रूरत कोन्हे हिन मिल्कत जी, इहे जमायत जी मिल्कत आहे, जमायत जे कम में आहे, ऐं तव्हांखे ॾिसण में आई आहे। हिते हुन तौबा तौबा कई ऐं हुन फ़क़ीर हटी वियो पोइ हिते। ऐं इहा मजीद फ़क़ीर मूंसां कोरी हिते जो वीचारो बंगले, घणंग बंगले जो चौंकी ॾींदो हो। पंहिंजी मस्त फ़क़ीरी संगत जो? मस्तु फ़क़ीरी संगत जो। असां इहो तव्हां सही था चओ त मिसाल जे तौर ते हिते बादशाह सलामत वटि ज़ाहिर उन वक़्तु जेके तहरीक ते हली, पीर सिंह जो प्रोग्राम को नंढो त कोन हो,
माना अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़ु जेका एॾी वॾी जंग करणी आहे त उन जंग जे लाइ बाबा सामान खपे, हथियार खपनि, माण्हू खपनि। त हीअ जेके बि शयूं हुयूं इहे सभु शयूं जेके आहिनि उन जो तसलसल हुयूं। उहे जेका जमायत जेका तरक़ कंदी हुई वीचारी, माण्हुनि हथियार ॾिना, माण्हुनि माल मता ॾिना, माण्हुनि सिरनि जा क़ुर्बानी ॾिनी, त इहा सॼी को ज़ाती कंहिं शइ लाइ कोन हुई, उहा सॼी हिन तहरीक जे लाइ, मुर्शिद जे लाइ, दरगाह जे लाइ, हुज़ूर जे लाइ। पोइ भला हीअ जेके गाज़ी फ़क़ीर जेके चूंडिया थिए कया थिए उन्हनि जी का ख़बरचार वॾनि कुझु कई? असां एतिरी ख़बरूं त हाणे आहिनि वॾनि जूं, हाँ पर हाणे एतिरी ॼाण कोन्हे असांखे तव्हां जो। पर सित तव्हां अहम ख़ानदान सां थोरो को तालुक़ु रखो था। ॿियो ही भला जेका पीस सज़ादे साहिबज़ादनि जी सुनत मुबारक थी, फ़क़ीर तुंहिंजे वालिद भाउ जेके वॾे बि ॿुधाई ख़बरचार, तव्हां उन जी ख़बरचार कीअं ॿुधी? असांजी बि इहा ई ॻाल्हि ॿुधी आहे वॾनि जे वात जी, उहा ई ॻाल्हि जेका अदे कई उहा ई ॻाल्हि आहे। भलो अलाह भले।